कमदार ओ कमदार ने कमदार खे अला कमजी आला छाती साहब ढंग जो ख्याल करे अचां थो तलाक थियो थो ये तो मूंखे बि कमज़े में मारे थो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। बैठो बैठो। बहुत बहुत शुक्रिया। यहाँ से गुजर रही थी तो सोचा उससे मिलते हुए जाऊँ। हाँ हमारे में चकमक है, जो भी इधर गुजरता है वो इधर रखता है। नहीं ऐसी बात नहीं है, वो असल बात मुझे आपसे थोड़ी सी बात भी करनी थी स्कूल के बारे में। बात करो करो बात। बच्चों के बारे में और कुछ गांव वाले के बारे में। बच्चे तो अभी नहीं हुए हैं, शादी भी नहीं हुई है, बच्चे फिर होंगे जब शादी होगी। अब आप आएंगे तो थोड़ा रोटी विवाह। मेरा मतलब है कि कौन से बच्चे? स्कूल के बच्चे जो पढ़ने आते हैं। जिनको आप पढ़ाती हो कभी हमारे को भी पढ़ाओ ना। नहीं मैं एक बात ये सोच रही थी कि इस गांव में जिसको देखो बोलता मेरी शादी नहीं हुई, जिसको देखो बोलता मेरी शादी नहीं हुई। तो ये गांव में जो स्कूल में बच्चे पढ़ने आते हैं ये कोई गांव के बाहर से आते हैं? नहीं ये सब इधर ही के हैं, लेकिन इनके दूसरे रिश्तेदारों के हैं। अभी ये जो 4-5 जो बूढ़े तुम्हारे को ऐसा बोलते हैं ना, वो बेचारे में एक तरह के कुंवारे हैं। मैं भी एक शादी की थी, पोली मेरी मर गई है। ये पोली कौन है? पोली मुझी माल मेरा नाम जाल माना मेरी बीवी होती है, वो बेचारी मर गई। तो अभी आपने बोला आप शादीशुदा नहीं हो? नहीं अभी मैं फिर फारिग हो गया हूँ, अकेला हो गया। वो जो मर गई तो फिर कुंवारा हो गया। वो मैं आपसे कुछ कहने आई थी। आई लव यू। अरे नहीं मैं आपसे कुछ और कहने आई थी। अच्छा शादी की बात करने आई हो क्या? वो भी नहीं। ये भी गाना। मैं आपसे ये कहने आई थी वडेरा कूड़ा खान। अरे कूड़ा खान नहीं, वडेरा कोड़ा खान। कोड़ा खान? ये किसने तुम्हें बोला है कूड़ा खान? आपके गांव के कंपाउंडर ने। ये पंकोडर मेरे को बदनाम कर रहा है, हर आदमी को बोलता है कि वडेरा कूड़ा खान। आज इसकी मरम्मत करूंगा, ऐसी मरम्मत करूंगा कि इसका पलस्तर उखेड़ दूंगा। बहरहाल मैं आपसे ये कहने आई थी, जब से मैं इस गांव से आई हूँ मेरी जिंदगी हराम हो गई है। क्यों? मैं एक रात ना सुकून से सोई हूँ, ना एक दिन बच्चों को सुकून से पढ़ा सकी हूँ। आखिर ये क्या मसला है? अकेली सोती हो तो जिंदगी तो पुरसुकून नहीं होगी ना। शादी करोगी तो मियाँ के साथ सोगी तो जिंदगी खुशगवार होगी। मैं आपसे ये कहने नहीं आई। तो क्या कहने आई हो? मैंने पहले भी आपको पैगाम पहुंचाया था, लेकिन लगता है कि आपने उस बात पे गौर नहीं किया। नहीं मैंने गौर किया था, उन दोनों को मैंने बुलाया था। जो याद करना होता, उसके बाद फिर तुम्हारे को नहीं छेड़ा है ना। लेकिन अब मैं रोज स्कूल जाती हूँ तो मेरे रास्ते में वो मवाली मुझे जो है ना छेड़ने के लिए खड़ा हो जाता है, मेरा रास्ता रोक के खड़ा हो जाता है। मवाली की यह जुर्रत कि हमारे माल पे आंख रखता है। वो तो अच्छा हुआ उस दिन मुझे कंपाउंडर ने बचा लिया। ये पंकोडर वाली हीरो बनने की कोशिश कर रहा है क्या? तुम्हारे को इसने क्यों बचाया? हाँ? जब मैं है इधर गांव का कनाम मैं है वडेरा कोड़ा खान, तो कम पर पंकोडर की क्या मजा है वो दूसरी लड़कियों को बचाता रहे। देखें वडेरा कूड़ा खान, आप मेरी बात सुने। फिर कूड़ा खान नहीं, वडेरा कोड़ा। चले सही कोड़ा खान, अगर इस गांव में ये सब चलता रहा ना तो मैं आपके गांव के बच्चों को नहीं पढ़ा सकती। तो हम क्या करेंगे? हमारे बच्चे तो अनपढ़ रहते हैं। तो ये आपको समझना चाहिए ना, अपने गांव के लोगों को संभाले, उनको समझाएं। आप जिम्मेदार बंदे हैं, गांव के वडेरे हैं कोड़ा खान। तुम्हारे लिए तो मैं सब कुछ करने को तैयार है। अभी वो दोनों आएंगे थोड़ी देर के बाद। तू चाहिए तो तुम्हारे सामने उन्होंने जूतन हार पा रहे हैं, पर अगर तुम नहीं समझी करती है तो तुम जाओ। तुम्हारे बाद कल से वो कभी भी तुम्हारा पीछा नहीं करेंगे। तुम वो देखेंगे तो ये समझेंगे जैसे माँ या चाची मामी आ रही है। ठीक है, वो आपका मसला है, आपने कैसे समझाना नहीं समझाना। बहरहाल मेरी ये शिकायत थी, मैंने आपको बता दी। अगर ऐसे रहेगा तो मैं ये गांव छोड़ के चली जाऊंगी। ऐसा नहीं करना, ऐसा नहीं करना। हमारे बच्चे हम यकीन होने की तरह मतलब हमारे बच्चे अनपढ़ हो जाए। चलिए ठीक है, अब मैं चलती हूँ, आप समझा दीजिएगा सबको। अगर ऐसे ही रहेगा तो मैं इस गांव में नहीं रह सकती। अभी बैठो बैठो।
सही, जाने की बात जाने दो, आए हो अभी देखो तो सही, जाने की बात जाने दो। क्या हुआ? कुछ नहीं। तो वो कहते हैं ना, छोटे मियाँ तो छोटे मियाँ, बड़े मियाँ भी सुभान अल्लाह। तो गांव वाले तो गांव वाले, वडेरे भी माशाल्लाह सुभान अल्लाह। मैं तुम्हारी बोर जिंदगी में गाना गा के तफरीह मुहैया कर रहा हूँ और आप मुझे कह रही हैं कि आप भी उन जैसे हो। ये तो गलत बात है। कहाँ वो लफंगे लुच्चे, कहाँ में वडेरा कूड़ा खान। मुझे पता है आप कूड़े खान हो। भाई फिर कूड़ा खान तो नहीं बोलो ना, तुम्हारे मुंह से कूड़ा खान अच्छा नहीं लगता है। कूड़ा खान प्यार से बोलो, कूड़ा खान। तो फिर वो कंपाउंडर क्यों आपको कूड़ा खान बोलता है? ये पंकोडर को मैं उसकी जबान काट। तो आप भी तो सिर्फ पंकाउंडर बोलते हो ना। हाँ, तो पंकाउंडर तो नहीं है, कंपाउंडर है। इसलिए तो मैं आपको कहता हूँ, आप मेरे को पढ़ाओ, दिल से पढ़ाओ। आपको पढ़ा? हाँ, मैं अनपढ़ हूँ। मेरे माँ बाप ने मुझे पढ़ाया नहीं, बहुत लाडला था। बोला तुम पढ़ कर क्या करेगा, तेरी मिल्कियत थे, जो जमीन थी, दिखागा पढ़ी छाता नहीं। तो मैं भी नहीं पढ़ा। अब मैंने सोचा है, मुझे लगता है आपको पढ़ाते पढ़ाते मैं अपनी पढ़ाई भूल जाऊंगी। नहीं ऐसा नहीं होगा। मैं तुम्हारी पढ़ाई भूलने नहीं दूंगा, मैं तुम्हारे को रोज याद करूंगा। याद करूँगा? हाँ, मैं याद कराऊंगा। चले ठीक है, अभी मैं चलती हूँ, मुझे इजाजत दीजिए। ओ जाने वाले रे, ठहरो जरा रुक जाओ, लौट आओ। जाने वाले रे, ठहरो जरा रुक जाओ, लौट आओ, लौट आओ, लौट आओ। अरे भाई, अरे मेरा कोड़ा खान जे हक तुझे हिजर फिराक में माह लका, न की दम थो वञे, न की गम थो वञे। आऊं तोले रुआं पियो सुबुह मसा, न की दम थो वञे, न की गम थो वञे। तुझे हिजर फिराक में माह लका। किंजर ते मां घुमण जे ख़्याल सां जुमे जे ॾींहुं निकिरी पियसि। हर कंहिं सां गॾु जोड़ा हुआ ऐं अकेलो बोर ॾाढो थियसि। हर का जोड़ी जोड़ ॾिसी ऐं दुआ इहा घुरंदो वियोसि, अल्लाह साईं ए मोला यार ॾे, ओ मूंखे यार ॾे, ओ सुहिणो। मवाली दे खबर चरियो वरियो थी पंहिंजे मुंहुं गाना पियो ॻाईं। नहीं यार कंपाउंडर, मास्तरियाणी जी याद पे आई। सो सोचियुमि त हिन दरिया किनारे वेही मास्तरियाणी जी सिक पूरी करियां, मन को ते मवाली अक्स नज़र अची वञे मवालीअ खे। मूं इहो सम्झो मुंहिंजो अला वेठो अला ख़ुदकुशी थो करे, जान ई छॾाए थो न पंहिंजी। न मूं हिकिड़ो आइडियो पे सोचियो वरी कहिड़ो आइडियो? त यार हिकिड़ो इहो आचू पोड़ो, आचू पोड़ो, ॿियो इहो वॾेरो, ॿियो वॾेरो टियो। हे ॿई ॼणा मुंहिंजे रस्ते जी मवाली दीवार पिया बणिजनि। हा त पोइ या दीवाली कराईंदे या? इहो ई पियो सोचियां त हिननि खे धिको ॾियां, हिन पाणीअ में ई ॿोड़ियानि। मवाली आऊं वञा थो यार। ॻाल्हि त मुंहिंजी ॿुध यार तूं 24 कलाक शामत कंदो रहंदो आहीं, छा मसलो? यार मुंहिंजी मास्तरियाणीअ जे रस्ते तां त मूंखे हटाइणा आहिनि न कंडा। उन्हनि खे त गुल जे राहुनि ते हलाइणो आहे। जे इहे कंडा विच में हूंदा त हुनजा पेर छिलबा, वरी बि त रत जी पटियूं ॿधयूं मूंखे पवंदियूं। तंहिंजे करे गुल हूंदा त को तकफ़ील ई कान थींदी। लॻे थो जेल ॾिसण मुंडा तुंहिंजो। जेल जेल ऐं मां मवाली, तोसां मिलण कोन ईंदुसि, पंहिंजो आश्रम था कॾहिं। जेल ऐं मवाली हे पाण में अॻे ठहिया पिया आहिनि। मवालीअ खे वधि में वधि 10-15 ॾींहं जेल में रखंदा, पोइ वरी चवंदा मवाली आहे वीचारो, छॾियोसि त वञी पंहिंजो कारो मथो करे वरी ॿारींदासीं।
ताकी हे कंढा मूंखे रस्ते तां हटाइणा आहिनि। लॻे थो मावाली सुधरण जो को बि इम्कान कोन्हे तुम्हें। ए सुधरण मावाली जहिड़ो सुधरियल ॿियो को मिलंदो ई कोन। तोखे ख़बर आहे मास्तराणी छा चयो? बेस्ती बेस्ती कई आहे। ॻाल्हि ॿुधड़े, मास्तराणी मुंहिंजी तारीफ़ कई तुंहिंजी ऐं मास्तर जी तारीफ़ कई। हा। मेरी बि त गिलाफ़ कई, मवाली रत करे मारियो। हू तोखे मिड़ई मुंहं ते चई, मूंखे चयो थी मवाली तुम केॾा सुठा है, तुमने मूंखे कुतनि से बचाया। तूं माण्हुनि खे कुतनि खां खाराईंदो कुतनि खां बचाईंदो कॾहिं? उहा त वरी ॿी शइ आहे न, उहा त असांजे अंदर जो ठार आहे, अखियुनि जो सोजरो आहे, उहो हुनखे त कुतनि खां बचाइणो पियो न। कुते खे मूं हॾी ॾिनी, कुतो हॾीअ ॾांहुं वियो, हुनखे ॿिए रस्ते तां वठी वियोसि हली। इन सम्झो त न कुते खां मूंखे बचायो। बसि मवाली मर्ज़ी जो मालिक ई भाई हीअं घणनि जे लाइ। अड़े थोरा घणा अलाह जे वसनि, पर भई गरजी खाईंदासीं। ना मवाली न, पाण जे विच में कोन्हे गरजी वारी खाईंदासीं। ऐं कंपाउंडर आहियां, मुंहिंजो कमु आहे इंजेक्शन माण्हुनि जो इलाजु करणु। मुंहिंजो कमु कोन्हे माण्हुनि खे नड़ी ते चढ़ी नो रखां। अॼुकल्ह जा कंपाउंडर ऐं डागडर बि ॾिठासीं न। थोरो बि साह हूंदो हुनखे हाणी बालो पूरो करे छॾींदा। सभु हिकु जहिड़ा थोरी। इश्क विश्क जे चकर खे छॾ, को रोज़गार वोज़गार वञी कर। मुंहिंजी सुठी सलाह आहे। अड़े फिटने थी छो? मवालीअ खे पैसे जी घटिताई आहे जो मवालियूं थी मज़ूरियूं करे। यार हू तुंहिंजी मोहबत बि आहे न, हू बि रोज़गार ते लॻी पई, झूठी करे पई न। हाणे हू झूठी, तूं बेरोज़गार, हू झूठी, त किथां कांटो जोड़ असांजो बल्लो ऐं मथो मथे ते आहे। तोखे ख़बर आहे उन गानो ॻायोसीं तव्हां ॿिनी? मूंखे ख़बर कोन्हे। पोइ इहा ई त ॻाल्हि आहे, प्यार जूं ॻाल्हियूं तोखे थो ॿुधायां, तूं मुंहिंजो यार ईअं न तॾहिं। यार आऊं तोखे पंहिंजो सही आइडियो ॾियां थो। बाज़ार में शामत मां जान छॾाया। यार ॻाल्हि ॿुध, अगरि तूं इश्क मोहबत खे शामत तो चए न इश्क मोहबत खे न ऐं तोखे थो चवां। मूंखे छो थो चए? मूं तोखे छा कयो रे? तूं पुछे पियो तो छा कयो, तो इहो कोन थो पुछे मूं छा कोन कयो। न तोखे मूं छा कयो, ऐं तोखां इहो थो पुछां। कुता खाराए ने, वॾेरे खां बेइज़ती कराई ने, न छा छॾियो ने। अड़े उहो ॾिस न, ॻाल्हि ॿुध, तो पहिरीं वॾेरे वटि वञी मुंहिंजी चुगली हई। मूं चुगली छा लाई? तो चुगली हई, तो वॾेरे जो नालो बि ग़लति पियो वरितो, मूंखे कावड़ लॻी। असांजे सही त नालो वॾेरो कूड़ो खन। ॾिस वरी बि तूं चए थो कूड़ो खन। अड़े हू वॾेरो कोड़ो खान आहे, कोड़ो खान। यार खोड़ो खान या खारो खान या कूड़ो खान, फ़र्क़ु कहिड़ो आहे त खान न। ऐं वॾेरे खे तुंहिंजी वरी बि चुगली हणंदुसि। पोइ मूं ते कहिड़ी पियो मयारी करी? पोइ तूं अगरि हुनजो नालो फिटाईंदे, असीं वॾेरे जा माण्हू, वॾेरो असांखे भाई। थोरी देरि अॻु में त वॾेरे सर कलम ते कयो, हीअं ते तो ॾिस न, हू असांजे कंढनि जे करे असां चयो त कंढा रस्ते था हटायूं। बाक़ी उहो असांजे ॻोठ जो राज जो चङो मुड़ुसु आहे, हुनजी गिला हुनजो ख़राबु नालो असीं कोन बर्दाश्त कंदासीं। छा प्रोग्राम? हा प्रोग्राम इहो ई आहे त तूं मूंखे त साथ ॾींदे कोन। मूंखे पक आहे तूं तर जो बाड़ियो ई सही। ठीकु आहे, इन करे मवालो पंहिंजी मदद पाण कंदो, इन्हनि ॿिन्हिनि खे रस्ते तां हटाईंदो। ईअं त कोन्हे मवाली, मतिलबु वॾेरे खे तूं रस्ते तां हटाईंदो ऐं मूंखे इन खूने चकर में फसाए जेल में तूं अकेलो मतिलबु मास्तराणी खणी 9-11 कल्टी ते चकर में। त ॾिस न, मास्तराणी हूअं बि मुंहिंजी आहे। आहे त तुंहिंजी, तूं ॿियनि खे त फिल्म गिची में न विझे। तूं विच में अचे कोथो जे तुंहिंजे गिची में फिल्म पए। ऐं जॾहिं बि तोसां मिलंदो आहियां तोखे ॾिसंदो आहियां, मुंहिंजी उब जी अखि फरकंदी आहे। पोइ तूं पादर खाईंदो ई? हा पादर नसीब में हूंदा न, तुंहिंजो दीदार थी वरी पादर न लॻनि त पोइ मूं जहिड़ो सभागो ॿियो किथे। पर ॿुध, हाणे हिकिड़ो कमु था करियूं, तूं मवाली कंपाउंडर आहीं, मूं करे चओ चोर आहियां। ऐं मवाली आहियां। सही आहे। तो वटि ज़ेंजी बार हूंदी? छा बार हूंदी? ज़ेंजी बार। ज़ेंजी बार छा आहे? इहो हिनखे नाले जी बि ख़बर कोन्हे। इहो कंपाउंडर, अड़े कुपी हा हूंदी न। हूंदी। पोइ हाणे केॾी महिल मुंहिंजी दावत कर त ॿई ॼणा कठे वेही पियूं, कुपी पियूं। अड़े
जिसने पी कुपी उसकी किस्मत बनी खुटी। खुट्टी ने हाँ मिसाल भी गलत ॾिनो आहे। वो तोखे ख़बर ई आहे न असां मवाली जा मिसाल हुयूं बता। नहीं यार तू ॻाल्हि अहिड़ी पियो करी जहिड़ो तूं मुंहिंजी मतिलबु वीआईपी दावत हुई जंहिंमें तिका बोटियूं हे दावत तूं कंदे आऊं थोड़ी कंदोसि, कुपी बि तूं खणी ईंदे न। कुपी सां केरु दावत कंदो आहे यार? पोइ तूं छा ते कंदे मुंहिंजी भला ॿीहर विस्कियूं घुराईंदे? मवाली जी दिलि थी चए त तूं कंपाउंडर ई असांजी दावत कर। यार मवाली मूंखे अलाए छो अॼु ॻाल्हियूं सम्झ खां ॿाहिरि थी लॻनि। मूंखे लॻे थो अॼु तूं पंहिंजे ॻोठ खे थो सारीं त पोइ ईअं कर, रख वॾेरे जे पेरनि ते टंगूं हा ऐं वञ पंहिंजे ॻोठ। न न माण्हू एॾी सॼी हॉस्पिटल खोली आहे, माण्हुनि जो इलाजु कंदुसि, माण्हुनि जी दुआऊं हा खटींदुसि। साईं ॾाढी तुंहिंजी हिस्पताल हले थी। हिस्पताल में जेको मरीज़ अचे ॿिए ॾींहुं अचे घरक करे न कंपाउंडर ॾा केरु ईंदो अञा डॉक्टर। इहो ई त मुंहिंजो इलाजु आहे। आऊं चवंदो हिकु चकर में अस्पताल में जेको इलाजु करे अञा वापसि उन दर ते न अचे। इहे त चयो मुंहिंजो तजुर्बो आहे न। उहो चवंदा डॉक्टर को हुजे त असीं वञूं बि हिनखे अचे सुई हणण बि कोन, नस जे बजाए कुल्हे में, कुल्हे जे बजाए गोॾे में थो हणे। मुंड मुंड जी ॻाल्हि आहे न, का शइ मतिलबु इंजेक्शन ॿाह में लॻंदी आहे, का गोॾे में लॻंदी आहे। पोइ मरीज़ खे ॿुधाए बि त सही त तोखे हिते लॻंदी, तूं पाणी पाण ठोकियो छॾियो हो वीचारा परेशान थी, अंधो आहे अलाए कीअं। पर त अलाह जे आसिरे रखे पाण त हणी छॾियूं, पोइ फ़ाइदो ॾियणु मतिलबु मौत ऐं ज़िंदगी सभु रब जा हथ। हिते रखेसि माना तजुर्बो कोन्हे, रुगो दब धणीअ जे आसरे। तजुर्बो आहे न, धणी जे आसिरे बि त हलणो ओ तजुर्बो आहे। हिते हाणे आयो न उठ मवाली तोसां बेस कर मवाली। पहाड़ जे हेठां तूं हरू भरू जो बेस पियो करीं। मवाली तूं वई ते गाना गा, पाखां ज़ोर पाण हलूं था। केॾा केॾा? अरे अञा एॾो जल्दी, अञा त ठका छॾिया ई कोन। मवाली ठका त ॿुध मवाली जा। अरे ओ अरे अलाही थियो यार, इहो कंपाउंडर पंहिंजे कम जो न थियो। असां जेको समूह कमु हिन मां वठूं, पर ही त सफ़ा को तर जो निकितो। दिलि लॻी आहे दिलि लॻी, हिते रुगो आहे ठगी, उहो यार आ किथे, दिलदार आ किथे। उम्मीद वारी माई